केमिस्ट्री क्लास 9 बाब 6 सबक 11 हिस्सो पहिरियों मुख़्तसर सवाल शॉर्ट क्वेश्चंस आवां केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार अॼोके लेक्चर जा मौज़ू जेके आहिनि उहो आहे असांजो सेक्शन बी आहे उन जो शॉर्ट क्वेश्चंस हिस्सो पहिरियों असां हल कंदासीं। कुल सवाल 13 आहिनि। असीं हिन पहिरें हिस्से में अधु सेक्शन बी जो हल कंदासीं ऐं ॿियो जेको असांजो लेक्चर हूंदो उन में सेक्शन बी जो आख़िरी हिस्सो क्लियर कंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे एक्सप्लेन द सॉल्यूट सॉल्वेंट इंटरेक्शन टू प्रिपेयर सोडियम क्लोराइड सॉल्यूशन। सोडियम क्लोराइड जो गार तैयार करण जे लाइ सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जो जेको इंटरेक्शन थींदो आहे उहो बयानु कयो। It's an ionic solute interaction with polar solvent. सोडियम क्लोराइड जे सॉल्यूशन में आयोनिक सॉल्यूट जो पोलर सॉल्वेंट सां इंटरेक्शन थींदो आहे। When sodium chloride is added to water, the positive sodium and negative chloride ions are attracted to the opposite polar water molecule charges. जॾहिं पाणीअ में लूणु मिलायो वेंदो आहे त लूण जो हिकिड़ो वाधू छेड़ो सोडियम ऐं ॿियो काटू छेड़ो क्लोराइड आयन पाणीअ जे मुख़ालिफ़ पोलर चार्जिस ॾांहुं अट्रैक्ट थी वेंदियूं आहिनि। वाटर मॉलिक्यूल्स सराउंड ईच आयन अ प्रोसेस कॉल्ड हाइड्रेशन। पाणी जा मॉलिक्यूल हर हिकु आयन खे घेरे वठंदा आहिनि ऐं इन तरीक़ेकार खे असीं हाइड्रेशन सॾियूं था। The ion dipole interactions between the ions and water molecules overcome the ionic bonds in salt leading to dissolution. पाणी मालिक्यूलनि ऐं लूण जे आयन्स जे विच में जेको आयन डायपोल जो इंटरेक्शन आहे उहो लूण जे अंदरि आयोनिक बांडनि ते जेॾी महिल जो ओवरकम अची वेंदो आहे त लूणु पाणीअ में ॻरणु शुरू थींदो आहे। हिते इहो असां तव्हांखे सम्झायूं था त सोडियम क्लोराइड जीअं पाणी में विझंदासीं त सोडियम ऐं क्लोरीन जेके आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते लूण जे ॻोढ़े मां अलॻि थींदियूं वेंदियूं। कीअं अलॻि थींदियूं? क्लोरीन नेगेटिव चार्ज आहे, पाणीअ जो मालिक्यूल जंहिं ते हाइड्रोजन जा छेड़ा पॉज़िटिव हूंदा आहिनि उहे पॉज़िटिव जा छेड़ा हिन क्लोराइड आयन खे जेका काटू आहे छिके वेंदा ऐं ईअं सोडियम जेका लूण जी आहे उहा वाधू वारी चार्ज वारी आहे उनखे वरी पाणीअ जा जेके काटू छेड़ा आहिनि ऑक्सीजन वारा उहे अचे करे धार करे वेंदा। ईअं आहिस्ते आहिस्ते लूणु पाणी में ॻरंदो वेंदो आहे। सवाल नंबर ॿियो आहे डिफरेंशिएट बिटवीन द सेचुरेटेड एंड अनसेचुरेटेड सॉल्यूशन। रिचियल ऐं अणरिचियल ॻार में फ़र्क़ु बयानु कयो। Saturated solution contains maximum amount of solute at a given temperature and pressure. रिचल ॻार में हिकिड़े मख़सूस गर्मी पद ऐं दबाव ते सॉल्यूट जो वधि में वधि मिक़दार ॻरियल हूंदो आहे। Any additional solute will not dissolve. वधीक उन में जेकॾहिं सॉल्यूट विझंदासीं त उहो न ॻरंदो and will remain as a solid precipitate. ऐं उन में उहो सॉलिड दाण दाण जी सूरत में पियो हूंदो। Unsaturated solution contains less solute than maximum amount at a given temperature and pressure. पर वरी अणरिचल ॻार में सॉल्यूट जो वधि में वधि मिक़दार खां घटि मिक़दार सॉल्यूट जो ॻरियल हूंदो आहे। जेतिरो उन में ॻरी सघे थो उन खां घटि मिक़दार सॉल्यूट जो ॻरियल हूंदो आहे। एडिशनल सॉल्यूट स्टिल कैन डिज़ॉल्व। उन में जेकॾहिं वधीक सॉल्यूट असां विझंदासीं त उहो ॻरी वेंदो until it reaches saturation, जेसीं ताईं उहो रिचल ॻार जी हद ताईं नथो पहुचे। सवाल नंबर 3 आहे डिफाइन सॉल्यूशन। ॻार जी वस्फ़ बयानु कयो एंड एक्सप्लेन द मेजर कंपोनेंट्स ऑफ सॉल्यूशन। ऐं ॻार जा अहम जुज़ा बयानु कयो। Solution is a homogeneous mixture of two or more substances. ॻार ॿ या ॿिनि खां वधीक शयुनि जी हमजिन्स मिलावट खे चइबो आहे। हमजिन्स मिलावट जे बारे में असां पढ़ियो हुयोसीं त जेकॾहिं ॻारींदड़ सॉल्वेंट पोलर आहे त सॉल्यूट बि पोलर हुजणु घुरिजे
जेकॾहिं वरी सॉल्वेंट नॉन पोलर आहे त सॉल्यूट पिणु नॉन पोलर हुजे, यानी उन्हनि जी जिन्स साॻी हुजे। इन जे करे होमोजीनस मिक्सचर ठहंदी आहे। द मेजर कंपोनेंट्स ऑफ सॉल्यूशन आर, ॻार जा अहम जुज़ा ही आहिनि। हिकिड़ो आहे सॉल्यूट, उहा शइ जेका ॻार जे अंदरि थोरी क्वांटिटी में मौजूदु हुजे, घटि क्वांटिटी वारी शइ खे सॉल्यूट चइबो आहे। नंबर ॿियों सॉल्वेंट, प्रेज़ेंट इन लार्जर क्वांटिटी, ॻार जे अंदरि जेका शइ वधीक मिक़दार में हूंदी उनखे असां सॉल्वेंट चवंदा आहियूं। इहे ॿ, सॉल्यूट एंड सॉल्वेंट, आर मेजर कंपोनेंट्स ऑफ सॉल्यूशन। सवाल नंबर चौथों आहे, व्हाट डू यू मीन बाय मास वॉल्यूम परसेंट। मास वॉल्यूम फीसद मां तव्हांजो मतिलबु छा आहे? Mass by volume is a concentration that expresses the mass of solute in grams per 100 cubic centimeter of solution. Mass by volume concentration जो मतिलबु ही आहे त ॻार जे 100 क्यूबिक सेंटीमीटर मिक़दार में सॉल्यूट जा घणा ग्राम ॻरियल आहिनि। हाणे हिते जेको लिखियल आहे मास बाय वॉल्यूम, त यानी मथियों कंपोनेंट सॉल्यूट खे ज़ाहिर थो करे, उनजो मास यानी ग्राम, हेठियों कंपोनेंट सॉल्यूशन खे थो ज़ाहिर करे, वॉल्यूम यानी मिक़दार। 100 cm³ में सॉल्यूट जा केतिरा ग्राम ॻरियल आहिनि, उन परसेंट खे असां चवंदा मास बाय वॉल्यूम परसेंटेज। इट इज़ कैलकुलेटेड यूज़िंग द फार्मूला। हिन फार्मूले तहत तव्हां मास बाय वॉल्यूम परसेंटेज कढी सघो था। मथां रखोसि मास ऑफ सॉल्यूट, डिवाइड कयोसि वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन, ऐं पोइ तव्हां ज़र्ब कयोसि 100 सां, त तव्हांखे मास बाय वॉल्यूम परसेंट मिली वेंदो। सवाल नंबर 5 आहे, डिफाइन विद एग्जाम्पल 1 मोलर सॉल्यूशन। 1 मोलर सॉल्यूशन हिकिड़े मिसाल सां बयानु कयो। A 1 molar solution is a solution that contains exactly 1 mole of solute dissolved in enough solvent to make 1 liter of solution. हिकु मोलर सॉल्यूशन जी मुराद हीअ आहे त तव्हां कंहिं बि ॻारींदड़ में सॉल्वेंट में सॉल्यूट जो बराबरि 1 मोल ॻारियो, ऐं पोइ सॉल्वेंट एतिरो विझो जो तव्हांजो ॻार 1 लीटर थी वञे, 1 लीटर जे बराबरि वञी बीहे, त उनखे चइबो 1 मोलर सॉल्यूशन। सफ़ा सोली ॿोली में हीअं चई सघूं था त सॉल्यूशन जे 1 लीटर में सॉल्यूट जो 1 मोल ॻरियल हुजे त उनखे चइबो आहे 1 मोलर सॉल्यूशन, छो त 1 मोल तव्हां ॻारियो अथसि। मिसाल ही आहे त तव्हां सोडियम क्लोराइड जो हिकिड़ो मोल खणो। हिकिड़ो मोल कीअं खणंदासीं त सोडियम क्लोराइड जो मोलर मास जेतिरो हूंदो ओतिरो असां खणंदासीं ग्रामनि में इन जो मायो। मिसाल जे तौर ते सोडियम जो आहे 23, क्लोरीन जो आहे 35.5, इन्हनि ॿिन्ही खे असां जोड़ कंदासीं त 58.5 ग्राम वज़न थियो। इहो 1 मोल आहे सोडियम जो, उहो खणो सोडियम क्लोराइड जो। हाणे तव्हां उनखे पाणीअ जी थोरी क्वांटिटी में ॻारियोसि, जीअं करे त उन में तव्हां वधीक पाणी विझंदा वञो तव्हांजो ॻार 1 लीटर जे बराबरि थी वञे, त इनखे चइबो 1 मोलर सॉल्यूशन। सवाल नंबर 6 आहे, वाई डज़ कोलाइडल शो टिंडल इफेक्ट। कोलाइडल क़िस्म जी जेका मिलावट आहे उहो टिंडल इफेक्ट छो पैदा कंदो आहे। हाणे टिंडल इफेक्ट छा आहे? असल में टिंडल इफेक्ट ईअं आहे त जीअं तव्हां कॾहिं बंदि कमरे में या कंहिं ॿेले में वणनि जे विच में तव्हां ॾिठो हूंदो त रोशनीअ जा पटा, सिज जी रोशनी जेका उस थींदी आहे उन जा पटा असांखे नज़र ईंदा आहिनि। उहे पटा तॾहिं नज़र ईंदा आहिनि जो हवा में मौजूदु जेके ज़रड़ा आहिनि उहे उन रोशनीअ खे स्कैटर कंदा आहिनि, उन रोशनीअ खे थोरो फैलाईंदा आहिनि। उन जे करे पोइ असांखे ख़बर पवंदी आहे त कहिड़े पासे ॾांहुं रोशनी जेका आहे उहा ज़मीन ते अची करे किरे थी। इन असर खे, रोशनीअ जी इन पखेड़ खे चइबो आहे टिंडल इफेक्ट। कोलाइडल जेका मिलावट आहे, जीअं जंहिंजो मिसाल खीरु आहे, अहिड़े क़िस्म जूं मिलावटूं पिणु टिंडल इफेक्ट खे पैदा कंदियूं आहिनि। सो सवाल इहो आहे त कोलाइडल टिंडल इफेक्ट छो पैदा कंदा आहिनि। Colloids show the Tyndall effect because the particles in a colloid are large enough to scatter light. कोलाइड इन जे करे टिंडल इफेक्ट पैदा कंदा आहिनि छो त उन कोलाइड जे अंदरि जेके ज़रा मौजूदु आहिनि उहे एतिरा वॾा हूंदा आहिनि जो रोशनीअ खे उहे पखेड़ींदा आहिनि। जॾहिं रोशनी उन्हनि सां लॻंदी आहे त उहे रोशनी खे थोरो पखेड़ींदा आहिनि। When light passes through a colloidal dispersion, जॾहिं रोशनी इन कोलाइडल मिलावट जे अंदरां गुज़रंदी आहे
द डिस्पर्स्ड पार्टिकल्स स्केटर एंड रिफ्लेक्ट लाइट। इहे जेके पखिड़ियल ज़रड़ा हूंदा आहिनि उन जे अंदरि उहे रोशनीअ खे रिफ्लेक्ट कंदा आहिनि ऐं उनखे पखेड़े छॾींदा आहिनि, मेकिंग द पाथ ऑफ लाइट विज़िबल। ऐं रोशनीअ जो जेको रस्तो आहे उनखे चिटो करे ॾेखारींदा आहिनि। दिस स्कैटरिंग ऑफ लाइट इज़ वाट काज़िस द टिंडल इफेक्ट। इहो रोशनीअ जी जेका पखेड़ आहे इन जे करे ई टिंडल इफेक्ट पैदा थींदो आहे। असांजो अॼोको लेक्चर हिते पूरो थिए थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।